बाबा ईअं अॻे ॻाल्हि कंदा आहियूं त बा दरवाज़ो बंदि करे वाणे अचो त बा म्याऊं म्याऊं चोरो करे पियो त चई त बा म्याऊं म्याऊं हाणे खुटी पई आहे सुबुह जो ॾिसंदासीं त बा म्याऊं म्याऊं में चोर थींदो या म्याऊं म्याऊं थींदी त इहा हालत आहे हिननि खे न अचिणो आहे न ईंदा ऐं रहंदो पाण खे हिन महिल हाणे ज़ाहिर करे वेठो शुक्र अलहमदुलिल्लाह त पाण ज़ाहिर था थियनि पंहिंजे अफ़ालनि जे करे ज़ाहिर था थियनि रुगो बहाना अथनि तव्हां पुछोनि त छो नथा अचो फोन करे मां तव्हांखे सभिनि खे चवंदो आहियां फोन करे पुछोनि वकील साहिब खां बि पुछो पियो मसइलो छा आहे जो तव्हां नथा अचो कल्ह चऊं पोइ हाज़िरी ते चयोसीं हाई कोर्ट में केस आहे उन में ईंदासीं हुन केस में कल्ह हाई कोर्ट में बि पेश न थिया अथव तो इहा ॻाल्हि अथनि भॼण जी तयारी अथनि हुननि वटि को हुन कूड़ खे खुटाइण जो को बि बाक़ाइदी शइ उन्हनि वटि बची कोन्हे कूड़ हुननि जा खुटी पिया आहिनि कूड़ हिन केस खां निकिरनि था त इहे रेंजर्स या पुलिस या टूटूं तवजो वठी मोबाइलनि जा सायरन वॼंदा अचनि था त उहे सायरन वॼण बंदि कंदा तो सोशल मीडिया इहा आहे तो सोशल मीडिया वारनि खां बि मां सवाल थो कयां त पुछो न त बाबा छो नथा अचो